जेकी भी एविडेंस असांखे मिलिया आहिनि ऐं सुल्तान जेतिरे एतमाद सां ॿुधाए रहियो आहे त माहीन उन मां इहो लॻे पियो त चाचा सोराब किथे न किथे इन्हनि सभिनी ॾोहनि में इन्वॉल्व आहे। वो अक्सर ऑफिस में भी तोखे ईअं ई शक कंदे ॾिठो आहे। उहो शक न आहे, इहे सभु एविडेंस पिया चवनि। कमाल जो लॉजिक आहे यासिर तुंहिंजो। बस हिन ॾींहं खां पोइ त मां इहा विथी नाहे आंदी। हाणे त मां ज़िंदगी खां बि का विथी नथो रखणु घुरां। हिनखे बि पंहिंजी आङुरियुनि सां छुहे महसूस कंदो आहियां। रिश्तनि जो एहसास त मूंखे बि आहे। तू वाकई जीअं ॿुधाई पियो न, मुंहिंजे अंदर में बि ईअं ई रहंदो आहीं तूं। मां किथे रहंदो आहियां? रहंदो त इंतज़ार आहे हिन अंदर में, तुंहिंजे मोटी अचण जो इंतज़ार, तुंहिंजे मुकमल मुंहिंजे हुजण जो इंतज़ार। तू सच में एतिरो चाहीं थो? जिद नाही तूं, प्यार आहीं, छा कयां? अच्छा, तुंहिंजो ख़्याल आहे त पापा इन्हनि इलीगल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहे? ॻाल्हियुनि ऐं साबितियुनि मां त ईअं ई लॻे पियो। हाणे असां पंहिंजी इन्वेस्टिगेशन इन फ्रेम में आणे शयुनि खे ॾिसणु शुरू कयूं, पोइ शायदि कुझु शयूं साम्हूं अचनि, छो त असां रिश्तनि जी ऐनक पाए शयुनि खे ॾिठो, जंहिंजे करे असांखे कुझु बि ॾिसण में न पिए आयो। न यासिर, मूंखे यकीन नथो अचे। पापा कॾहिं बि ईअं नथो करे सघे। हू हिकु सुठी साख रखंदड़ बिज़नेसमैन आहे ऐं पापा जा सियासी असर ऐं वास्ता सुठी लेवल ते आहिनि। पापा खे कहिड़ी ज़रूरत आहे त हू ईअं करे? उहो ई त ॻोल्हणो आहे। ख़ैर, हाणे छा प्रोग्राम आहे? ऑफिस हलिजे? हाँ, अॼु पापा खे बचणो आहे ऑफिस। लॻे थो कुझु इम्पोर्टेंट मीटिंग्स करणियूं आहिनि डिपार्टमेंट जे हेड सां। मूं पापा खे सॼी राति जाॻंदे स्टडी में वेठल ॾिठो हुयो। पोइ तकिड़ो हलिजे, किथे मूं मिसकीन जी नौकिरी न हली वञे। हाणे ईअं बि कोन्हे को, घटि में घटि मुंहिंजे कंहिं रखियल एम्प्लॉय खे पापा कोन कढंदो। तोखे एतिरी पक हुजे हा न त हिन वक़्त ताईं मुंहिंजे बारे में ॿुधाए छॾी हा। तूं वरी कहिड़ो पंहिंजी फैमिली खे ॿुधायो आहे? खुटल त तूं बि आहीं यासिर साहब। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।